नमस्कार। सिंधु सागर भारत जे ॿिए अंक जंहिंखे मां सिंधु सागर भारत 2.0 थो चवां, उन में अवां सभिनीनि जी दिली आज़ियां हार्दिक स्वागत। हिन भेरे असीं ॿुधी रहिया आहियूं साओ वणु, जेको मुंहिंजो पहिरियों कहाणियुनि जो संग्रह आहे, उन में शामिल कहाणियुनि खे। ॿ कहाणियूं तव्हांखे मां ॿुधाए चुको आहियां ऐं इन्हनि ॿिन्ही कहाणियुनि खे असांजे ॾिसंदड़नि सराहियो आहे, उन्हनि खे वणियूं आहिनि कहाणियूं। मुंहिंजी बि हिमत वधी आहे त मां हिन ई मजमूए जी, हिन ई संग्रह जी हिकु ॿी कहाणी तव्हांजे साम्हूं खणी करे उपस्थित आहियां। कहाणीअ जो उनवान आहे, कहाणीअ जो शीर्षक आहे बोझ। अचो ॿुधूं था कहाणी बोझ। कतीअ जी गुलाबी थधि शुरू थी चुकी हुई। कारकतनि जे महीने में सुबुह जो सवेर उथी दरबार में वञी कारकतनि जी कथा ॿुधण जी रस्म हाणे घणो पुठियां रहिजी वई आहे। नयुनि कॉलोनियुनि में न को मंदरु न को टिकाणो, घिंड जी आवाज़ न झांझनि जी झनकार ऐं न ई वरी शब्दनि जी धुन। हिते आवाज़ु ॿुधणु ईंदो आहे खीर वारे जो ऐं ॿियो अख़बार वारे जो। बसि निंड बि इन्हनि आवाज़नि ते खुले। हूअं त शहर में मुंहिंजी निंड पाड़े जे मंदर में लॻल घिंड जे आवाज़ सां खुलंदी हुई, पर जॾहिं खां हिन नई कॉलोनीअ में बंगलो ठहिरायो आहे, मुंहिंजी निंड बैड टी जे आवाज़ ते ई खुलंदी आहे। अॼु मुंहिंजी निंड बैड टी जे आवाज़ जे बिना ई खुली वई हुई, जंहिंजो शर्फ़ ॾंद जे सूर खे आहे। अॼु सालनि खां पोइ पिरह फुटीअ जे ख़ुशगवार माहौल खे ॾंद जे 69 सूर खां पोइ बि माणियो हुयुमि। उन्हनि पलनि में मां कुझु देरि ताईं सूर खे बि विसारे वेठो हुउसि। कारकतनि जी ग्यारस खां शादियुनि जी धूमधाम शुरू थी वेंदी आहे। उन्हीअ खां पहिरीं ॾियारीअ जे रामसत सां गॾु शादीअ में शामिलु थियण जी नींड बि मिली वेंदी आहे। हूअं खणी केतिरी बि बेरुखी हुजे, शादीअ जे मौक़े ते हर को चाहे वेझो हुजे या परे जो माइटु, दोस्त हुजे या दिलबर, यादि करे रिश्तनि खे वरी मज़बूत करण जी कोशिशि कंदो आहे। अॼुकल्ह कार्ड ॾियण सां गॾु यादगिरीअ लाइ सूखड़ी ॾियण जो रवाजु वधंदो पियो वञे। ॾियण वारो पंहिंजो भार लाहे ॿिए मथां चाढ़े वञे। हाणे चिंता हुन जी त हू कीअं थो पंहिंजो बोझ हल्को करे। ईअं शादियुनि में मूंखे बोझ चाढ़ण वारनि जी तादादु चङी हूंदी आहे। कॾहिं कॾहिं त हिक ई ॾींहं में 3 चइनि शादियुनि जी नींड हूंदी आहे। कोशिशि इहा हूंदी आहे त पंहिंजे कुल्हनि जे बोझ खे हल्को करियां। कंहिं शादीअ में रुगो पेर भरे ईंदो आहियां त किथे वरी शादीअ जे माहौल जो पूरो आनंदु माणींदो आहियां। हा, शादियुनि में लॻल तरह तरह जे तामनि जी स्टॉल मूंखे पाण ॾांहुं मुतासिर करे न सघंदी आहे। दाल ऐं रोटीअ सां गॾु मिठे वात लाइ मिठाईअ जो हिकु अधु टुकुर ई मुंहिंजे लाइ घणो हूंदो आहे। काल्ह बि मूंखे 3 शादियुनि जी नींड हुई। 2 शादियुनि में पेर भरे लिफ़ाफ़ो ॾेई रुख़सत वरिती हुई। रोटीअ जी थाली 3 शादीअ में अची खयमि। राति जो बि मुंहिंजी प्लेट में बसि दाल रोटी ऐं हिकु मिठाईअ जो टुकुर हो। मिठाईअ जो टुकुर वात में विधुमि, ॾाढी चाह सां खाइणु लॻुसि, जो मुंहिंजे ॾंद में वञी लॻो। थोरी देरि खां पोइ ई थधी मिठी सुरसुराहट शुरू थी वई। सुरसुराहट ॾांहुं वधीक ध्यानु न ॾींदे प्लेट में पियल रोटी ख़तमु कयुमि। दोस्त खे पुट जी शादीअ जूं वाधायूं ऐं लिफ़ाफ़ो ॾेई शादीअ जो पांडाल छॾे अची घर पहुतुसि। सुम्हण खां पहिरीं रोज़ जी आदत हुई ॾंदनि खे साफ़ु करण जी, तंहिंखे पूरो कयो हुउमि। राति विच में सूरु वधंदो वियो। ॻाढ़े मंजन, लौंग ऐं लौंग जो तेल को फ़ाइदो रसाए न सघिया।
सॼी राति तड़फंदे निकिती। पिरह फुटीअ जो उथी बंगले जे पोर्च में चकर लॻाइण लॻुसि। थोरो सिज मथे चढ़े त कंहिं डॉक्टर खे ॾेखारियां। अजमेर में सरकारी वॾी अस्पताल हिकिड़ी, तंहिंमें बि ॾंदनि जी लाइ हिकु सिकीरती डॉक्टराणी। सुबुह पहर मरीज़ घर ॾिसे ई कोन। घर जे पासे में ॾंदनि जी हिकु नई अस्पताल खुली हुई। उते ई ॾेखारण जो वीचार करे घरां निकितुसि। अस्पताल बंदि। घड़ीअ ॾांहुं नज़र विधी, अञा सुबुह जा 7:30 लॻा हुआ। अस्पताल जे शटर ते डॉक्टर जे घर ऐं मोबाइल जो नंबर लिखियलु हो। जेब मां मोबाइल कढी पहिरीं मोबाइल नंबर मिलायुमि। मोबाइल जी घंटीअ बदिरां सुरीली आवाज़ में मोबाइल स्विच ऑफ थियण जी ॼाण मिली। उन ई वक़्तु उहा सुरीली आवाज़ बि कड़ी थिए लॻी ऐं संगीत बदिरां जहन ते हथोड़ा थिए लॻा। खफ़े थी डॉक्टर जे घर जो नंबर मिलायो। जेसी केरु फ़ोन खणे जवाबु ॾिए, मां डॉक्टर जे घर वारनि ते ॾमरियुसि थे। चङी देरि घंटी वञण खां पोइ जवाबु मिलियो, डॉक्टर शादीअ ते ॿाहिरि वियल आहे ऐं हफ़्ते खन खां पोइ मोटंदो। डॉक्टर थी हफ़्तो शादीअ में? पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदे पंहिंजो स्कूटर स्टार्ट करे अची घर पहुतुसि। घर पहुची पंहिंजे हिकु दोस्त खे फ़ोन कयो। ॾंद भिकड़ूंदे ॻाल्हि कईमांसि। चयाईं, यार 9 लॻे ताईं अस्पताल पहुची वञ, मां तोखे उते ई मिलंदुसि। चयुमि, दोस्त, अस्पताल में भीड़ ॾाढी हूंदी आहे। सूर जे करे त मुंहिंजी त जान थी वञे, ॿेली ॾाहो थी, ॿियो को बंदोबस्तु कर। दोस्त वराणियो, यार अस्पताल में नौकिरी करियां थो, भीड़ भाड़ ॿियनि जे लाइ, बसि तूं टाइम ते पहुची वञजांइ। दोस्त जे दिलासे मुंहिंजे सूर खे कुझु घटायो। घड़ीअ ॾांहुं निहारियुमि, 8 वॼी चुका आहिनि। सनानु करे अस्पताल ॾांहुं वञण लाइ तयारु थियुसि। घड़ीअ ते नज़र विधी, 9 वॼण में अञा कुझु देरि हुई। घरां निकिरी अची अस्पताल पहुतुसि। 9 वॼण खां पोइ बि दोस्त न पहुतो हो। संदसि रूम में ई वेही रहियुसि। दोस्त जी देरि मुंहिंजे सूर खे वधाए छॾियो। कॾहिं उथी थे बीठुसि त कॾहिं वेही थे रहियुसि त केॾी महिल चकर थे लॻाया। दोस्त जे लेट लतीफ़ीअ ते गुस्सो घणो ई थे आयो। मन में सरकारी मुलाज़िमनि जे लेट लतीफ़ीअ ते पंहिंजा छोह पे छंडियमि। परियां दोस्त खे ईंदो ॾिसी सामत जो साहु खयों। पासे में ईंदे ॾोरापो थींदे चयोमांसि, यार मुंहिंजो सूर खां बुरो हाल आहे ऐं तूं आहीं, यार छा कयां। घरां निकितुसि पिए जो मंघंदि महिल अची वियो। चवे, यार मुंहिंजा बिल अस्पताल मां सही कराए अचिजांइ। ॻाल्हियुनि जो ॻोठ चिचड़ वांगुरु चुंबड़ी वियो। मुश्किल सां जिंद छॾाए आहियां, हल हल तूं हल। दोस्त सां गॾिजी जल्दी जल्दी अस्पताल जे कॉरिडोर मां थींदो ॾंदनि वारे डिपार्टमेंट में अची पहुतासीं। डॉक्टर जे रूम जे ॿाहिरि भीड़ जा हुई, ॼण रोड़ मथां मखियूं। भीड़ खे ॾिसी मुंहिंजा त ॿब विया त छब। चयुमि, यार हेॾी भीड़, हिते त ॾाढो टाइम लॻी वेंदो, बसि रुकजांइ न, तूं मुंहिंजे पुठियां हलंदो अचु। दोस्त वराणियो। भीड़ खे धिका ॾेई रस्तो ठाहींदा डॉक्टर जे रूम जे दरवाजे ते पहुतासीं। डॉक्टर जे रूम जे ॿाहिरां पटे वाले उथी दोस्त खे राम राम कयो। भीड़ खे हटाईंदे अंदरि अचण लाइ जॻह कई। डॉक्टराणी बि दोस्त जी आज्ञा कंदे सुवालु कयो, अॼु तो कीअं तकलीफ़ कई आहे। दोस्त चयो, हीउ मुंहिंजो नंढपण जो दोस्त आहे, राति खां ॾंदनि में सूरु अथसि। डॉक्टराणीअ ॾिसंदड़ मरीज़ खे उथारे पहिरीं मूंखे ॾिठो। मुंहुं खोलाए तपास कंदे चयाईं, ॾंदु ख़राबु थी वियो अथई, उन खे कढणो पवंदो। ॿियो को इलाजु कोन्हे? मूं पुछियो। जीअं सूर बि ख़तमु थी वञे ऐं ॾंदु बि बची पवे।
थी सघे थो इन्हीअ में कुझु ॾींहं तोखे आराम मिलंदो। वरी जेकॾहिं सूरु थियो त पोइ इन्हीअ खे कढण खां सवाइ ॿियो को इलाजु कोन थींदो। तुंहिंजी मर्ज़ी, ॾंद अॼु कढाई या पोइ कॾहिं? डॉक्टर ईअं जवाबु ॾिनो। राति खां वठी सुबुह ताईं जे सूर ऐं डॉक्टर ताईं पहुचण जे सफ़र मूंखे घणो रंजायो हो। मूं उते ई फ़ैसिलो वरितो त किनी आङुर वढी भली, ॾंद खे असुलु पाड़ खां ई पटाए छॾियांसि। न हूंदो बांस न वॼंदी बांसुरी। मुंहिंजी हा ते डॉक्टर पर्ची ठाहे टेक्नीशियन ॾांहुं वठी वञण जो इशारो कयो। टेक्नीशियन राम सतकर ते पर्ची ॾिठी ऐं कुर्सीअ ते विहण लाइ चयो। मूंखे कुर्सीअ ते विहारे दोस्त पंहिंजे कमरे में हलियो वियो। कुर्सीअ ते वेठे चङी देरि थी वई हुई। टेक्नीशियन पंहिंजो कमु शुरू न कयो त मूं खेसि यादि ॾियारियो। हिन जवाबु ॾींदे चयो, साईं, सुईअ जे लाइ दवा घुराई आहे। अचे त पहिरीं तव्हांजो वारो आहे। कुझु वक़्तु ॿियो गुज़री वियो। मुंहिंजे मन में वीचार आयो त दोस्त जी गैर हाज़िरीअ जे करे टेक्नीशियन देरि थो करे। मुंहिंजो सब्र जवाबु ॾियणु लॻो। कुझु देरि खां पोइ मूं वरी चयो, सुईअ जी दवा छा स्टोर मां अचणी आहे? हिन वराणियो, साईं, बसि इझा आई, थोरो सब्र कयो। यार, जे स्टोर मां अचणी हुजे त इंटरकॉम करे जल्द घुराए वठि। शायदि हिन जवाबु ॾियणु मुनासिबु न सम्झियो। देरि करे अहसासियमि त सूरु वधी वियो आहे। मरीज़ डॉक्टर ताईं पहुचंदे अधु ठीकु थी वेंदो आहे। डॉक्टर ॾिसी दवा लिखे त मरीज़ 75% ठीकु। डॉक्टर ॾिसे ऐं दवा न मिले त मरीज़ 150% वधी वेंदो आहे। मर्ज़ 150% वधी वेंदो आहे। मुंहिंजे ॾंद जो सूरु बि वधी वियो हो। मां अखियूं बंदि करे कुर्सीअ ते अधु लेटियो पियो हुउसि। टेक्नीशियन जी छिड़ब ते आवाज़ ते कंधु मथे कयुमि। टेक्नीशियन हिकु औरत खे चई रहियो हो, केॾी देरि लॻाई अथई? अबा, दुकानु घणो परे आहे। मूं ॿुढीअ खां हलियो बि त थिए। ॿुढीअ सहकंदे जवाबु ॾिनो। टेक्नीशियन ॿुढीअ खां हथ मां दवा जी शीशी वठंदे चयो, चङो चङो, वेह, पहिरीं हिन साहिब जो इलाजु कयां, पोइ तुंहिंजो नंबर आहे। वेचारी छिड़ब ॿुधी पासे में पियल बेंच ते वेही रही। टेक्नीशियन सुईअ में दवा भरे मुंहिंजे पासे में अची वियो। मुंहुं खोलियो। मुंहुं खोलण ते ई सुई जबड़े में टुंभे छॾियईं। मुंहिंजो शरीर सीटजी वियो। हल्की रड़ निकिरी वई। कुझु सेकंडनि में लॻो त हिकु दिलि लड़की वियो आहे। टेक्नीशियन पुछियो, कीअं थो महसूसु करीं? मूं हथ जे इशारे सां जवाबु ॾिनो, पोइ त बसि। टेक्नीशियन पंहिंजा औजार संभाले कम में लॻी वियो। कुझु देरि खां पोइ मूं महसूसु कयो त मुंहिंजे जबड़े मां कर जे आवाज़ सां ॾंदु निकिरी वियो आहे। हिन फुर्तीअ सां मुंहं में कपह जो पहो लॻायो ऐं मुंहुं बंदि कंदे सुवालु पुछियो, घणो सूरु त न थियो? मूं न में कंधु धुणियो। हिन कुर्सीअ तां उथण जो इशारो कयो। कुर्सीअ तां उथी पहिरीं बेंच ते वेठल ॿुढी औरत ॾांहुं निहारियो। अधोराणी मेरी साड़ी, सॼो मथो अछो, अखियुनि जे हेठां कारा निशान, चश्मे मां साफ़ नज़र थे आया। ॾंद में सूर करे गिल ते हथु रखे शांतीअ सां पंहिंजे वारे जे इंतज़ार में हुई। ॿुढीअ जा कपिड़ा ऐं हालत हिन जी माली हालत जे सुठे न हुअण जो बयानु करे रहिया हुआ। ॿुढीअ तां नज़र हटाए हिन जी आंदड़ दवा जी शीशीअ ते वञी अटकी। पासे में पियल टोकरीअ में कमु आंदल इंजेक्शन खे ॾिठो। 5 ml जी इंजेक्शन। दवा जी शीशी 100 ml खां मथे जो हुअण जो अंदाज़ो लॻो। दवा जी शीशी ऐं पैकेजिंग मां अंदाज़ो लॻायुमि त 100 ॾेढ जी त वाह जी हूंदी। हिन औरत जे हिसे में त रुॻो दवा जो 20 हिसो ई अचिणो हो। मुंहं में पियल कपह ऐं हर घड़ीअ ईंदड़ थुक जे करे मां कुझु ॻाल्हाइण जी हालत में न हुअसि। वेचारी ॾाढो हेॾो पंधु करे दवा वठी आई। पहिरियों नंबर हुअण खां पोइ बि
इंतज़ारु करिणो पियो हुउसि। मूं वर करे हिन ॿुढी अम्मा ॾे थे ॾिठो। बार बार मन में वीचार थी आयो, पहिरियों नंबर दवा वठी आई ऐं छा मिलियुसि? इंतज़ारु, छिड़ब। तंहिंखां पोइ केतिरी न शांति हुई। मां उमिरि में जवान, मुंहिंजी जेब में पैसा ख़र्च करण लाइक़ु, तंहिंखां पोइ बि केॾी न बेचैनी। कमरे खां ॿाहिरि निकिरी वञणु लॻो हुउसि, पर मुंहिंजे वीचारनि पेरनि खे अॻिते वधण खां रोकियो। मां ॿाहिरि पियल बेंच ते वेही अम्मा जे अचण जो इंतज़ारु करणु लॻुसि। कुझु देरि खां पोइ अम्मा ॿाहिरि आई, भित जो सहारो वठी हली रही हुई। अॻियां वरिती हथु ॾिनोमांसि। सहारो मिलंदे ई आशीर्वाद जे अखरनि जो वसकारो थी वियो। मूं सूर में कुझु राहत महसूसु कई। मुंहं में पियल कपहि खे ॿिए हथ जे आङुर सां कढी किचिरे जे दॿे में विझी अम्मा खां पुछियुमि, किथे रहंदा आहियो? मूंखे पंहिंजी एड्रेस ॿुधायो, मां तव्हांखे छॾे अचां। हथ जे इशारनि सां मनाहि कई, पर मुंहिंजे घणे ज़ोर बार ते हिन पंहिंजी एड्रेस ॿुधाई। खेसि स्कूटर ते विहारे संदसि घर ॾांहुं हलियुसि। पर छा घर छा, हिकु नंढड़ी कोठड़ी हुई। बिस्तरो, टुटल थांव, हिकु स्टोव, मटको, बसि उन्हनि जी ई मालिकाणी हुई। कमरे में पियल खट ते लेटाए मां कोठीअ मां ॿाहिरि निकितुसि। पाड़े मां पुछण ते ख़बर पई त विधवा आहे। पुटु अथसि, नूंहुं सभागी अथसि, जंहिं करे सिकी लधे पुट खां धार थी रहे। मुड़ुस जे पेंशन मां गुज़र सफ़र कंदी आहे। माईअ जी हालति मूंखे अंदरि ई अंदरि झोरे छॾियो हो। संदसि आणायल दवा टेक्नीशियन मूं ते वरिताई। मन मथां हिकु बोझ खणी घर पहुतुसि। सोच वीचार में ॾंद जो सूर खे विसारे वेठुसि। इहो बोझ कीअं रहंदो? सोचींदे सोचींदे ॿिए ॾींहुं गुज़री वियो। 3 ॾींहं सुबुह साण स्कूटर खणी बाज़ारि वियुसि। अॼु थधि वधी वई हुई। पासे वारे शहर में कल्ह बरसाति पई हुई। रेडीमेड जे दुकान तां हिकु शाल वठी उन ई कोठड़ीअ ते अची पहुतुसि। मन में वीचार कयुमि त अम्मा खे शाल पहिराए संदसि पुट जो पतो पुछी खेसि सम्झाए माउ खे पाण सां गॾु वठी वञण लाइ मञाईंदुसि। मुंहिंजो स्कूटर कोठीअ अॻियां अची बीठो हो। कोठीअ ते तालो हो। इहो ॾिसी मां डिॼी वियुसि। तकड़ में स्कूटर बिहारियो। स्कूटर किरंदे किरंदे बचियो। पंहिंजो पाण संभाले पासे में वेठल हिकु माईअ खां पुछियुमि, हीअ अम्मा? अदा, हिन अम्मा जो ऐं पुटु ऐं नूंहुं कल्ह हिते आया हुआ। पाण सां गॾु वठी विया अथसि। कोठी ख़ाली करे मालिक खे ॾेई विया आहिनि। तंहिंजो तालो आहे। संदसि पुटु किथे रहंदो आहे? मूं पुछियो। को नालो, को पतो, कुझु ख़बर आहे अव्हांखे? न, असांखे का बि ख़बर कोन्हे, हिन बेपरवाहीअ सां जवाबु ॾिनो। हिन जे जवाब ते मूंखे अचरज लॻो। मां ख़ुशि थियुसि त मूं जेको चाहियो थे सो थी वियो। भले हिन जो शर्फ़ मूंखे न मिलियो। मूं पंहिंजो पाण खे हिकु बोझ खां आजो महसूसु कयो। महिरबानी। हीअ हुई कहाणी बोझ। कहाणी तव्हांखे कीअं लॻी? पंहिंजा वीचार कमेंट बॉक्स में ज़रूरु लिखंदा। जेकॾहिं तव्हांखे कहाणी वणे त पंहिंजे मिटनि माइटनि यारनि दोस्तनि खे बि हिन कहाणीअ खे फॉरवर्ड कंदा, मोकिलींदा। हा, कहाणीअ में मां पहिरीं बि चयो हो तव्हांखे कि कुझु सुधारे जी गुंजाइश थींदी ई आहे। कुझु संदेश हूंदो आहे, कुझु मैसेज हूंदो आहे हर हिकु कहाणीअ में। उहो मैसेज तव्हांखे कीअं थो लॻे या हिन कहाणीअ मां तव्हां छा महसूसु कयो, इहे वीचार बि कमेंट बॉक्स में ज़रूरु लिखंदा। कहाणी तव्हांखे वणे त अंगूठे जो निशान, थंब निशान वणण जो ज़रूरु कंदा। पंहिंजा कमेंट ज़रूरु मोकिलींदा।
इन चैनल खे पंहिंजनि मिटनि माइटनि यारनि दोस्तनि खे बि मोकिलींदा। जय भारत, जय हिंद।